मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला खालिक कायनात तव्हां असांजी कामयाबी पंहिंजे दीन पंहिंजे महबूब जे रस्ते में रखी आहे। अल्लाह जे दीन अल्लाह जे नबी जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारण सां कामयाबी आहे, उन्हनि खे छॾण सां तबाही ऐं बर्बादी आहे। उनजी संहिजी मिसाल सम्झो। हिकिड़ी शइ सम्झो त दुनिया जो या दीन जो कमु बग़ैर सम्झ जे कंदो नुक़सान में वेंदो, फ़ाइदो न थींदो। दीन जो कमु हुजे बि सम्झी कयो, दुनिया जो कमु हुजे बि सम्झी कयो। तव्हां सभु ॿाहिरड़ी जा माण्हू हो माखी सुञाणींदा हो न? माखी, माखी जो ज़ाइको कहिड़ो थींदो आहे? मिठो आहे। हाणे हिकिड़े गिलास में माखी विझूं, माखी जो गिलास भरियूं, ॿियो गिलास ख़ाली रखूं। हाणे तव्हां मां को माण्हू कंदो जो माखी जो मिठाण सिर्फ़ु कढी ख़ाली गिलास में विझे? करे सघंदव? ॻाल्हि सम्झ में आई न? माना माखी खां मिठाण जुदा न थी सघंदो। माखी खां मिठाण जो जुदा थियण मुश्किल आहे, नामुमकिन आहे। ईअं सम्झो अल्लाह जे दीन ऐं नबी जे रस्ते खां जुदा थी कामयाब थियण बि नामुमकिन। अब हे रस्तो हेॾे काॾे थो वञे? रोड जेकाबाद ऐं हेॾे रते देरे। हाणे सभु तव्हांजो ॾिठल आहे। हाणे मिसाल ॾेई अॻु में सम्झायां। तव्हां मो कंहिं माण्हू खे वञिणो आहे रते देरे, रतो देरो हेॾो आहे न भाउ, ऐं जेकाबाद हेॾे, ईअं वञिणो रते देरे आहे। रोड ते बीठो इंतज़ार में, गाॾी अचे, आई का गाॾी, गाॾी थी वञे जेकाबाद। काॾे बा? हिन खे काॾे वञिणो आहे? रते देरे। हाणे जेकाबाद वारी गाॾी ते चढ़ी वेठो, उहो बि चवेसि थो मां जेकाबाद वेंदुमि। हाणे छा थो करे? दुआऊं थो करे, तस्बीह कढी ज़िक्र थो करे, अल्लाह खे ॿाॾाए थो, अल्लाह जे नबी ते दुरूद पढ़े थो। हाणे इन जो सवाब त ज़रूरु मिलंदो, पर अल्लाह खे चवे छा थो? रब साईं मूंखे रते देरे पहुचाए। हाणे तूं ॿुधाए थी काॾे पहुचंदो बा? छो? सवारी उन ते। हाणे रतो देरो हितां घणो हूंदो बा? 10-12 किलोमीटर। जेकाबाद खणी 20-25 किलोमीटर। मन जंहिं शहर ॾे तूं वञिणो आहे उहो 2-3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। उन जे उबतड़ रस्तो वरितो थी, तुंहिंजी दुआ तोखे कमु नथी ॾे, रते देरे नथो पहुचें। पोइ अल्लाह जे नबी जो रस्तो थी जन्नत वारो, शैतान जो रस्तो थी जहन्नम वारो। हाणे जे तूं हले शैतान वारे रस्ते सां ऐं दुआ घुरे त रब साईं मूंखे जन्नत में पहुचाए, हाणे जॾहिं 5-10 किलोमीटरनि वारे उबतड़ रस्ते ते रते देरे नथो पहुचे त पोइ जन्नत बि पहुची न सघे। ॻाल्हि सम्झ में आई न बा? अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ जे इन लफ़्ज़नि में फरमायो त मुंहिंजे महबूब जो रस्तो तव्हांजे कामयाबी जो रस्तो आहे। अल्लाह जे नबी जो रस्तो वठंदो दुनिया में बि कामयाब, अल्लाह जे नबी जे रस्ते खे छॾींदो दुनिया में बि अंधा, आख़िरत में बि तबाह। अब आहे अल्लाह जे नबी जी तालीम हे अथव, हे सुञाणो था न बा? अल्लाह जे नबी जी तालीम असां वटि आई, तुंहिंजे अक़ल खे अखि मिली। हे बा हिकिड़ियूं अखियूं आहिनि हे जंहिंसां तूं असां ॾिसंदा आहियूं। ॿी अखा जेका इंसान जे अक़ल खे मिले थी, अक़ल खे उहा अखि तॾहिं मिलंदी आहे जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तालीम ई मिलंदी। पर जेकॾहिं इहा तालीम न हुजे, इहा अल्लाह अल्लाह जे रसूल जी हिदायत असांखे न हुजे, असांजे दिमाग़ वारियूं अखियूं त हूंदियूं पर अक़ल खे अखि न हूंदी, उहो इंसान अंधो हूंदो, उन इंसान खे कंहिं शइ जी ख़बर न हूंदी।
हाणे हिते कहिड़ी क़ौम आहे? अबड़ा आहिनि, हे मुख़्तलिफ़ क़ौम आहिनि। हाणे मां तव्हां खां पुछां थो, तव्हां वटि हिकिड़ी रस्म आहे, तव्हां वटि हिकिड़ी रिवायत आहे, क़बाइली क़ौमी सिस्टम आहे, उहो इन करे जो तूं मुस्लमान आहे। अवा हिते तव्हां पंहिंजे इलाइक़े में सभु सिंधी ॻाल्हाईंदा हो, सम्झंदा हो न? ॾाॾो छा खे चइबो आहे? अबे जे अबे खे ॾाॾो चइबो आहे। छा बा? अबे जे अबे खे छा चइबो? ॾाॾो। ॾाॾे जो हिकिड़ो पुटु अबो थींदो, ॿियो पुटु चाचो थींदो। अबे जी धीउ भेण थींदी, चाचे जी धीउ सौट थींदी। इहे ॿई ॾाॾे जूं पोटियूं आहिनि। हाणे ॻाल्हि सम्झ में आई? हाणे तव्हां खां मां पुछां थो, पोइ तव्हां हिकिड़ी ॾाॾे जी पोटी सां निकाह कंदा हो, ॿी सां न कंदा हो? छो? हवा आहे न? बरोचन में, ॼामोटनि में, सभु में आहे न? आहिनि त ॿई ॾाॾे जूं पोटियूं। हिकिड़ी सां ज़ाल जो रिश्तो, ॿी सां भेण जो रिश्तो। भेण वारे जे लाइ चवेंसि त निकाह कर त कलेक्शन खणंदो, माण्हू मारींदो। चवंदो त भाई बेग़ैरत आहे, भेण सां निकाह। अब छो? छा तव्हांजे क़बाइली सरदारनि जो फ़ैसिलो आहे छा इहो त भेण सां निकाह हराम आहे? अब असांखे सरदारनि ॿुधायो? भला हुकूमत ॿुधायो? सूबेदार जी सख़्ती आहे, कोर्ट जो फ़ैसिलो आहे। अल्लाह जे नबी जी तालीम आई, तोखे इहा अखि मिली, ओ हिन जो फ़ैसिलो आहे त भेण सां निकाह हराम आहे ऐं सौट सां निकाह हलाल। क़ुरान जो फ़ैसिलो आहे न बा? हाणे त अल्लाह जे नबी जी तालीम तोखे मिली त तोखे गैरत जो सबक़ मिलियो। तव्हां हिन इलाइक़े जे अणपढ़े माण्हू खे चओ त भाउ भेण सां निकाह कर त डंडो खणंदो, कुहाड़ी खणंदो। मां बेग़ैरत आं, भेण सां निकाह कयां? त इहो गैरत जो सबक़ तोखे मिलियो थी त ओ हिन अल्लाह जे रसूल जी तालीम खां मिलियो। त सम्झ में आयो त इंसान जे अक़ल खे जेका अखि मिले थी उहा नबी जी तालीम सां, नबी जी तालीम न आहे त उहे इंसान अंधे जो अंधो। अब तव्हां मौलवियुनि खां ॿुधो आहे न, माण्हू पूजा कंदा आहिनि क़बर जी बि। क़बर जी ॿुधी अथव बा पूजा? माण्हू बुतनि जी बि पूजा कंदा आहिनि। बुतनि जी भला पूजा ॿुधी अथव? पुराणे ज़माने में पत्थर जा बुत ठाहींदा हुआ। पत्थर ॾिठा अथव न बा? पत्थर खे जो भञनि त छा सां भञंदा हुआ? पुराणे ज़माने में त मशीनरी न हुई न, पत्थर खे हथोड़े सां भञंदा हुआ। अब पत्थर खे छा सां भञिबो आहे? हथोड़े सां। हथोड़े सां भञी पोइ हिकिड़ी शक्ल सूरत ठाहे, सुहिणो सींगारे, मथे रखी, हाणे उन जे अॻियो माण्हू वरी ॿधियूं बीठा आहिनि, साईं असांजी इहा हाजत पूरी कर। हाणे तव्हांजो अक़ल मञे थो? कल्ह उन पत्थर खे हथोड़ो पियो हणे, हथोड़े सां भञेसि पियो, अॼु सींगारे मथे रखी, अॼु ख़ुदा थो सम्झेसि। हाणे कल्ह पंहिंजे ख़ुदा खे नौज़ बिल्ला हथोड़ा पियो हणे। इहो अक़ल मञे थो? अल्लाह जे नबी जी जॾहिं तालीम असां वटि आई त असांजे अक़ल खे अखि मिली त न हाजत रवा मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह घुरड़ो उन खां, नफ़े नुक़सान जो मालिक हो। ऐं असांजा हाणे बि वरी सादा इंसान, इहे काठी सुञाणींदा हो न? इहा काठी छा सां कटिबी आहे? इहा बि लोह सां। कुहाड़ो बि हणबो आहे न बा काठी खे? काठी खे कुहाड़े सां कपे, सींगारे, कपिड़ो हणी, वरी धरती ते खोड़े, हाणे अॻियो झुकिया बीठा आहिनि। अड़े कल्ह इन काठी खे कुहाड़े सां वढे पियो, अॼु ॿाहूं ॿधियूं झुकियो बीठो आहे त साईं मुंहिंजी इहा हाजत पूरी कर। ओ इहो अक़ल जो अंधो इंसान उहो आहे जेको अल्लाह जे नबी जी तालीम खां परे आहे। अल्लाह जे नबी जी तालीम खां ॿाहिरि हूंदो, उन इंसान जो अक़ल अंधो हूंदो। इहा ख़बर न पवंदसि त कल्ह मां इन खे कुहाड़े सां वढां पियो, अॼु मुंहिंजो कीअं ख़ुदा थींदो? कल्ह मां इन खे हथोड़े सां टोड़ां पियो, अॼु मुंहिंजो कीअं ख़ुदा थींदो? अल्लाह जे नबी जी तालीम असां वटि आई, असांजे अक़ल खे अखि मिली, तोखे ख़बर पई त हे शइ हलाल, हे शइ हराम, हिन सां निकाह जाइज़, हिन सां निकाह नाजाइज़। इहो सभु अल्लाह जे नबी जी तालीम तो असां वटि आई थी। अब छाजे सदके? ओ हिन मदरसनि जे सदके। हे मदरसा ॾिसो था न, जिते क़ुरान जो इल्मु पढ़ायो वेंदो, जिते अल्लाह जे रसूल जी तालीम ॾिनी वेंदी आहे। इहे मदरसनि खे ईअं न ॾिसो त बसि दीवारा मुला पढ़ाए थो। अगरि हे मदरसा न हुजनि हा त तो वटि हे क़ुरान न पहुचे। अब हिन ग़ुलाम शाह इलाइक़े जो नालो आहे न, हितां वारा मदीने वारनि सां मिटी थियनि छा? पोइ हे क़ुरान कीअं आयो हिते?
दरिया तव्हां थोरो परे आहे, दरिया जे ॿेट में वञो अंदरि, माण्हू जे वञण जो रस्तो बि कोन्हे, अंदरि जो वञो त उते बि तव्हांखे मुस्लमाननि वटि क़ुर मिलंदो। बलोचिस्तान अफ़गानिस्तान पहाड़ी इलाइक़े में वञो जिते पखी बि उञ मरनि, उते वञो त मुस्लमाननि वटि क़ुर। इहो क़ुर तो वटि कीअं आयो, इहो कलमो तो वटि कीअं आयो? इन क़ुर कलमे जे सदके तुंहिंजी इज़त गैरत महफ़ूज़ थी। इहो सबबु इहो ई थी जो इन मदरसनि जे सदके तो असां वटि इहा शइ पहुती। त असांखे खपे त असां मदरसनि सां बि ताउन कयूं ऐं पंहिंजे बचड़नि खे दीन जो इल्मु मदरसनि में पढ़ायूं। इन दीन खां सवा, इन इल्म खां सवा असांजो कोई चाढ़ो, कोई असांजो रस्तो कोन्हे निजात जो। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुर जो आलिम बणाए, अल्लाह साईं असांजे बचड़नि खे क़ुर जो आलिम बणाए। अबा जेकॾहिं क़ुर पढ़ो, नबी बि ईअं फरमायो, अल्लाह जे नबी त क़ुर पढ़ो आलिम थियो, आलिम नथा थी सघो त पोइ तालिब थियो, तालिब बि नथा थी सघो त पोइ यारी मौलवियुनि सां हुजे, क़ुर वारनि सां। क़ुर वारनि सां यारी रखंदव, इहा बि क़यामत में कमु ॾींदी। हिकिड़ी रवायत में ईंदो आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो, महशर जो मैदान, हिसाब किताब थींदो, अल्लाह साईं हिकिड़े जे लाइ फ़ैसिलो कंदो त हिनखे जहन्नम में वठी वञो। हाणे से गुनाहगार आहे, जहन्नम में वञे थो, अल्लाह साईं जिब्राइल खे चवंदो इनखे जल त सही, मलाइकनि खे रोक, इन खां पुछ माण्हू खां त तुंहिंजी दुनिया जे तख़्ते ते आलिमनि सां, क़ुर वारनि सां दोस्ती यारी हुई? मलाइक पुछा कंदसि, उहो माण्हू चवंदुसि न मुंहिंजी मौलवियुनि सां दोस्ती कोन हुई। हाणे बि आहिनि न भाई हिकिड़ा माण्हू मौलवियुनि खां ड्रिजदा आहिनि, शिरक था न, जीअं बला खां माण्हू ड्रिजे, क़ुर खां बि ड्रिजदा। असांजे इलाइक़े में इहे केरु ड्रिजदा? उहो जंहिंजो ईमान कमज़ोर आहे, मुशरिक। पुराणे दौर में असांजे इलाइक़े में हिकिड़ा माण्हू हुया जाइल, पोइ असांखां अॻे ॿुधाईंदा आहिनि त पोइ रस्ते खां टपनि न, पोइ मस्जिद ॾिसनि, हू सिधो अचनि था, हाणे पोइते भॼी वञनि, पोइ पुठी पोइते करनि, मोह मस्जिद ॾे ॿाहूं ॿधनि, पोइ जीअं जाहिल माण्हू कंदा आहिनि। हाणे माना उन्हनि जी नियत इहा आई त मतां मस्जिद असांखे नुक़सानु ॾे, एॾो टहण। पोइ अल्लाह जा मलाइक उन खां पुछंदा त तुंहिंजी दुनिया में आलमनि सां यारी हुई? उहो माण्हू चवंदो त मुंहिंजी यारी न हुई। अल्लाह जे मलाइकनि खे चवंदो भला पुछोसि त मौलवियुनि सां गॾु मानी खाधई? मलाइक पुछा कंदसि, उहे माण्हू चवंदुसि मौलवियुनि सां मानी बि न खाधमि। अल्लाह से फरमाईंदो भला पुछोसि तुंहिंजो अहिड़ो को दोस्त हुयो जो उन जी दोस्ती आलमनि सां हुई? हाणे इते हाउ कंदो, साईं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो पर उन जी दोस्ती मौलवियुनि सां हुई। हाणे अल्लाह साईं मलाइकनि खे चवंदो मुंहिंजे प्यारनि जे दोस्त जो दोस्त आहे, माफ़ कयो मांसि जन्नत में वठी वियो। अब जंहिंजी यारी सां जन्नत मिले, जंहिंजी दोस्ती सां जन्नत मिले, जंहिंसां गॾु मानी खाइण सां जन्नत मिले, पर जे तव्हां असां डायरेक्ट आलिम पंहिंजे औलाद खे कयूं त अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से समूरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। या रब्बि लकल हम्दु कमा यंबगी लिजलालि वजहिका व अज़ीम सुल्तानिक। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन اللهم اجعل الاسلام والمسلمين واذل الاسلام والمسلمين اللهم اجعلنا ولا تعن علينا اللهم انصرنا ولا تنصر علينا اللهم انصر من نصر دين محمد صلى الله عليه وسلم وجعلنا منهم اللهم اخذل من خذل دين محمد صلى الله عليه وسلم ولا تجعلنا منهم اللهم انصر المجاهدين في كل مكان ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار صلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم